नसीराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त औरतनि जी भलाई ऐं हक़नि जो आवाज़ अवामी वर्कर्स पार्टी जे अॻुवान कामरेड फौजिया सिंगार ऐं कामरेड आबदा चन्ना औरतनि खे बि मर्द जेतिरी इज़त ऐं ज़ुरत ॾिनी वञे त वॾो इनकलाब अची वेंदो। औरतनि खे इन समाज में मर्द जेतिरी इज़त ऐं उजरत मिले त इहा सभु कुझु करे सघे थी। ॿाराड़ी में नियाणियुनि खे तइलीम पाराइण बदिरां ॿिन्हिनि में कमु बतो वञे थो। औरतनि खे हमेशह नासूर बणियल समाज जी बहादुरी सां मुक़ाबिलो कयो आहे। हिन वक़्तु औरतनि खे बुनियादी हक़ नथा मिलनि न त इहो वॾो इनकलाब आणे सघे थी। ॿाराड़ी में औरतनि खे का बि अहमियत नथी ॾिनी वञे। खेसि घर जे थांव ऐं ॿुहारी ताईं महदूद रखियो वियो आहे। जेकॾहिं औरत चाहे त सभु कुझु करे सघे थी। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।